लाड़वाइस न्यूज़ में ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखने अव्हांखे टंडोबागो खां ख़बर ॾींदा हलूं त टंडोबागो जे PS 70 ते नामज़दगी फार्म जमा कराइण लाइ आज़ाद उम्मीदवार डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडियो, पीपल्स पार्टी जे अॻुवान मीर वक़ार अहमद टालपुर, जमायत इस्लामी टंडोबागो जे अमीर मौलवी अब्दुल करीम बुलेदी पारां रिटर्निंग ऑफिसर टंडोबागो वारी ऑफिस ते पहुची पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया, जिते जमायत इस्लामी बदीन ज़िले नायब अमीर अला बचायो हाले फोटो तहलका अमीर मौलवी अली अहमद बुलेदी जी अगवानी में रिटर्निंग ऑफिसर टंडोबागो जी ऑफिस ते पहुता। लाड़वाइसी नाज़रीन खे टंडोबागो खां ख़बर ॾींदा हलूं त टंडोबागो जे PS 70 ते नामज़दगी फार्म जमा कराइण लाइ आज़ाद उम्मीदवार डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडियो, पीपल्स पार्टी जे अॻुवान मीर वक़ार अहमद टालपुर, जमायत इस्लामी टंडोबागो जे अमीर मौलवी अब्दुल करीम बुलेदी पारां रिटर्निंग ऑफिसर टंडोबागो वारी ऑफिस ते पहुची पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया, जिते जमायत इस्लामी बदीन ज़िले जे नायब अमीर अला बचायो हाले फोटो तहलका अमीर मौलवी अली अहमद बुलेदी जी अगवानी में रिटर्निंग ऑफिसर टंडोबागो जी ऑफिस ते पहुता। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ विज़िट करियो लाड़वाइस न्यूज़।